ये मस्जिद रियाद सिटी में किंगडम सेंटर में 77 फ्लोर ते मौजूद आहे, 77th फ्लोर। ऐं किंग अब्दुल्ला बिन अब्दुल अज़ीज़ 2003 में इहा मस्जिद ठाराई ऐं गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में हिन जो नालो आहे। हीअ बुलंद तरीन यानी बुलंदीअ ते मौजूद मस्जिद आहे। त तव्हां चेक बि करे सघो था ऑनलाइन, तव्हांखे हिन जी इलाही सारियूं वीडियोज़ बि मिली वेंदियूं ऐं ॿी मालूमात बि मिलंदी। सो असां जॾहिं विज़िट कयोसीं इन टावर जो, इन सेंटर जो, त पोइ असां हिते नमाज़ पढ़ीसीं 3 पहरीअ जी। अल्हम्दुलिल्लाह 3 पहरी जी नमाज़ हिन नंढड़ी प्यारी ख़ूबसूरत मस्जिद में, हिन में तक़रीबन 85 माण्हुनि जे बि नमाज़ पढ़ण जी गुंजाइश आहे। इहो बि हिकिड़ी अनोखी ॻाल्हि हुई असांजे लाइ। अलाह नमाज़ त नसीब कई आहे, पर हिन मस्जिद में बि असां नमाज़ पढ़ीसीं जिते रहलनि ते क़ुर शरीफ़ बि पिया आहिनि, कोई पढ़णु चाहे त। ऐं अॻियां हिन में कुझु सॼी मालूमात ॾिनल आहे।